ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन खे ॾियूं सखर बिराज वटि विचोले दर्जे वारी ॿोॾि जी सूरत हाल बरक़रार आहे। सखर बिराज वटि मथां 1,03,84,794 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो, जॾहिं त हेठां 1,03,71,004 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बिराज जे 47 नंबर गेट वटि पाणी ओवरटॉप थियण लॻो आहे, जंहिं सबबि नई लॻायल गेट खे नुक़सान पहुचण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं त सखर बिराज वटि विचोले दर्जे वारी ॿोॾि जी सूरत हाल बरक़रार आहे। सखर बिराज वटि मथां 1,03,84,794 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो, हेठां 1,03,71,004 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। आगे आगाह कयूं पिया त सखर बिराज जी 47 नंबर गेट वटि पाणी ओवरटॉप थियण लॻो आहे, जंहिं सबबि नई लॻायल गेट खे नुक़सान पहुचण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सखर बिराज वटि विचोले दर्जे वारी ॿोॾि जी सूरत हाल बरक़रार आहे। आगाह कयूं पिया सखर बिराज वटि मथां 1,03,84,794 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो, हेठां 1,03,71,004 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बिराज जे 47 नंबर गेट वटि पाणी ओवरटॉप थियण लॻो, जंहिं सबबि नई लॻायल गेट खे नुक़सान पहुचण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। सखर मां अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया, जिते नाज़रीन खे आगाह कंदा हलूं त बिराज वटि विचोले दर्जे वारी ॿोॾि जी सूरत हाल बरक़रार आहे। मथां 1,03,84,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। खे आगाह कयूं पिया इन हवाले सां त हेठां 1,03,71,004 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। गेट नंबर 47 वटां नाज़रीन खे ॿुधायूं पिया त पाणी ओवरटॉप थियण लॻो आहे। सखर बिराज वटि विचोले दर्जे वारी ॿोॾि वारी सूरत हाल बरक़रार आहे।